हैदराबाद में माहिर मौसमियात सहाफ़ी सखी ग़ुलाम हुसैन ख़ासकेली मूजिब अॼु खां 10 सेप्टेम्बर ताईं सिंध में गजगोड़ खेवण तेज़ हवा से बरसात जो इम्कान। हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न, कराची डिवीज़न में गजगोड़ खेवण तेज़ हवाउन से बरसात जो इम्कान। कराची डिवीज़न, लाड़कानी डिवीज़न और सखर डिवीज़न में भी बरसात जो इम्कान है। सिंध के ॾखण ओभर, लाड़, थरपारकर, अछड़ो, थर समेत सांगड़, नवाबशाह, काज़ी अहमद समेत जबल वारन इलाक़न में भी बरसात वारा ककर सफ़र कंदा। वधिक असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है माहिर मौसमियात सहाफ़ी सखी ग़ुलाम हुसैन ख़ासकेली। जी सखी ग़ुलाम हुसैन ख़ासकेली साहब, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, इहो ॿुधाईंदा हलूं त अॼु खां 10 सेप्टेम्बर ताईं सिंध में गजगोड़ खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसात जो इम्कान आहे। हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न ऐं कराची डिवीज़न में गजगोड़ खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसात जा इम्कान आहिनि। कराची डिवीज़न, लाड़कानी डिवीज़न ऐं सखर डिवीज़न में बि बरसात जो इम्कान मौजूदु आहे। सिंध जे ॾखण ओभर, लाड़, थरपारकर, अछड़ो थर समेत सांगड़, नवाबशाह, काज़ी अहमद समेत जबल वारे इलाइक़नि में गजगोड़ वारा ककर सफ़र कंदा ऐं काफ़ी इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु मींहं जो सिलसिलो शुरू थींदो। बरसाति जे इन सिस्टम में 8 सेप्टेम्बर, 9 सेप्टेम्बर ऐं 10 सेप्टेम्बर ते सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति वारा ककर सफ़र कंदा ऐं काफ़ी इलाइक़नि में गूंगे मींहं पवण जा इम्कान आहिनि। जंहिं दौरान सिंध जे ॾखण, लाड़ पट्टी, हैदराबाद ज़िले समेत मटियारी, मीरपुर ख़ास, सांगड़ इन्हनि इलाइक़नि में वधीक मींहं पवण जा इम्कान आहिनि, जॾहिं त बाक़ी सिंध जे बि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी थींदो। हिन वक़्तु पाकिस्तान जे पाड़ेसरी मुल्क भारत जे गुजरात ऐं राजस्थान मथां गजगोड़ वारा ककर मौजूदु आहिनि। उन्हनि जे असरनि सां सिंध जे ॾखण ओभर ऐं थरपारकर, अछड़े थर में ककर दाख़िल थी रहिया आहिनि। जॾहिं त नार बंगाल में हवाउनि जो सिस्टम ठहियो, उन जे असर सां सिंध जे काफ़ी इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु मींहं पवण जा इम्कान जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। सिंध जे ॾखण ऐं लाड़ पट्टीअ में घुट ऐं मूसट वारो माहौल आहे, जॾहिं त सिंध जे काफ़ी इलाइक़नि में नवाबशाह डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद ऐं उत्तर सिंध जे इलाइक़नि में उत्तर ऐं ओभर जी कुंड पूरब जी हवा घुली रही आहे। उन जे असर सां सिंध जे काफ़ी इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु मींहं पवण जा इम्कान आहिनि। त बरसाति जो इहो सिस्टम जेको आहे हिन वक़्तु ई मॉडल्स जे मुताबिक़, हवाउनि जे रुख मुताबिक़ सिंध जे अक्सरियती इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु अॼु खां 10 सेप्टेम्बर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जो इम्कान मौजूदु आहे ऐं ककर सफ़र कंदा। काफ़ी इलाइक़नि में मींहं पवण जा इम्कान जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। जी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ।